अस्सलाम वालेकुम दोस्तों किन माण्हुनि ते शरीयत लागू हूंदी आहे किन ते शरीयत लागू न हूंदी आहे उन जो ॿियो नंबर वीडियो तव्हांजे आॾो मां अर्ज़ु रखंदुसि। दोस्तों के मस्त दरवेश औलिया अल्लाह अहिड़ा हूंदा आहिनि के सालिम मस्त बि हूंदा आहिनि जिन ते शरीयत लागू न हूंदी आहे ऐं जिन ते शरीयत लागू हूंदी आहे उहे हमेशह सहूलियतूं ॻोल्हींदा आहिनि। जीअं सियारो आहे त सियारे में जॾहिं वज़ू करण लाइ वेंदा मस्जिद में चवंदा त गरम पानी हुजे थधो पानी न हुजे। जेकॾहिं नमाज़ लाइ अंदरि मस्जिद में वेंदा चवंदा नरम मुलायम माना थधो न हुजे नरम मुलायम गिलम बि हुजे ऊन्हारो हुजे त ऊन्हारे में वरी चवंदा त मस्जिद में एसी बि हुजे मस्जिद में एसी बि हुजे सहूलियतूं हुजनि पखो बि हुजे मस्जिद में नमाज़ पढ़ण वेंदा त बि सहूलियतूं जाचींदा। मगर हू जेको माना जिन ते शरीयत लागू न हूंदी आहे मस्त दरवेशनि ते औलिया अल्लाह बुज़ुर्ग के अहिड़ा आहिनि उहे सहूलियतूं न जाचींदा आहिनि उहे ॾखा न जाचींदा आहिनि उहे माण्हुनि खे ॾसण लाइ नमाज़ूं न पढ़ंदा आहिनि माण्हुनि खे ॾसण लाइ तस्बीहूं न खणंदा आहिनि उहे माण्हुनि खे माना 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 ॾसण लाइ ज़िक्र न कंदा आहिनि। हू चोरी छपी लिकी अलाह जो ज़िक्र कंदा आहिनि ज़िक्र ते हुननि जो घणो माना ख़्यालु हूंदो आहे उहो ज़िक्र बि अहिड़े माना तॾे ते कंदा जो खजीअ जो तॾो हूंदो जेको नरम मुलायम न हूंदो जंहिंमें हुननि जे माना गोॾनि खे बि भली सूर थिए त हू चवंदा जीअं सूर थींदो त जीअं निंड न अचे जीअं सुजाॻी थिए पंहिंजे माना पंहिंजे यार खे घणो यादि कयां ऐं रोई यादि कंदो हुन जो माना माण्हुनि जे ॾसण लाइ का बि इबादत न हूंदी हू इबादत अहिड़ी कंदो जेको माना जेको ज़ाहिरी माण्हुनि खे ॾसण लाइ न कंदो ऐं जिन ते शरीयत लागू हूंदी आहे उहो ख़ैरात कंदो त बि कंहिंजे आॾो माना माना ॾींदो जेको फेसबुक ते ॾींदो या माना कंहिंखे माना ज़ाहिर करण लाइ ॾींदो जीअं माण्हू ॾिसनि त हीअ अलाह जे नाले ते हीअ ख़ैरात बि करे थो जेको इबादत कंदो उहो माण्हुनि खे ॾसे कंदो ऐं जीअं माण्हू ॾिसनि त हीअ इबादत गुज़ार आहे हीअ इबादत करे थो। हाणे अहिड़नि माण्हुनि ते शरीयत लागू हूंदी आहे जेको शरीयत जे खे ज़ाहिर करण जी कोशिशि कंदो कपिड़ा पाईंदो त चवंदो त मां अहिड़े लेवल सां पायां जेके माण्हू ॾिसनि त हीअ शरीयत मुताबिक़ पियो थो कपिड़ा पाए पटको ॿधंदो सुनत दस्तार ॿधंदो त माण्हुनि खे ॾसण ख़ातिर कंदो त उहो ॾिसनि त मां सुनत कहिड़े लेवल सां सुनत जी अदायगी पियो थो कयां ॾंदुल हणंदो त उहो बि ॾिखा ख़ातिर हिते माना पंहिंजे क़मीस जे खीसे में ई माना हणी छॾींदो जीअं ज़ाहिर थिए त हीअ माना माण्हू ॾिसनि त मां शरीयत ते आहियां। यानी जेके शरीयत ते माना ज़ाहिरी जेके हलण जी कोशिशि कंदा आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन वटि विलायत बि न हूंदी आहे क़िस्मती कंहिं वटि हुजे त वला आलम मगर जिन ते शरीयत लागू न हूंदी आहे उन्हनि वटि उहे विलायत जा माना वसब विलायत जा जेको करामत जा उहे तौर तरीक़े उन जे ज़बान में तासीर उन्हनि में हूंदी आहे जेके माना जिन ते शरीयत लागू न हूंदी आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।